पानी यार मंशर में लही वियो आहे, सोक थी वई आहे, ॾाढी बेरोज़गार जी ॾाढी तंगशाई आहे। सूरन जो सिज उभरे थो ऐं सूरन जो लहे थो। असांजी कंहिं मदारत नथो करे, न ई असांखे सरकारी अस्पताल, न ई असांखे पाणी मिले थो। हिन करे असां सूरन जो गुज़ारो सफ़र करे रहिया आहियूं। छा कयूं भला, केर न आहे सरकारी अस्पताल आहे, न ई को अहिड़ी मदारत असांखे केरु ॾेई रहियो आहे। मासूम ॿार जेके हिते बीमार थियनि या पीरसनि, उन्हनि खे कीअं अस्पताल खणी वञो? साईं पोइ मासूम ॿार बीमार थियनि पीरसनि, पोइ अस्पताल वेझी कान्हे, पोइ गाॾियुनि ते खणी वसीले हुन वञूं था अस्पतालनि जे भान या दादू, पोइ विच ते ई अलाए केतिरा अञु फोत थी था वञनि, अलाए केतिरा मरी वञनि था, अलाए केतिरा अस्पतालनि में पहुचाईंदा, पोइ उन्हनि जो इलाज थिए थो। बाक़ी कोई जल्दी अस्पताल अहिड़ो कोन्हे का जो माण्हू सरकारी हुजे जो ग़रीब माण्हू रोज़गार करे। तलब कनि था ॾाढो, मेला ईदुनि ते ख़ुशियुनि ते उहे नंढड़ा ॿार असांजा तलब कंदा, बाबा कपिड़ा वठी ॾे, बाबा ही चंपल वठी ॾे, पर ग़रीब था उन्हनि खे आसरा ॾींदे वक़्त था गुज़ारनि। बाबा ग़रीब था, रोज़गार कान्हे परेशानी, कपिड़ा फाटी पेर वञनि था, चंपल ई छिनी था वञनि, पर ग़रीब था साईं तो कोन्हे को अलाह ॾिए थो जो उन्हनि खे वठी ॾियूं, न ई केरु असांखे ॾिए थो, न ई केरु मदद करे थो। अंकल त ॾाढा था कनि, पर छा कयूं, आसरा ॾेई हुन वक़्त था गुज़ारियूं।